असां इलाही लेट सां शुरू कयो आहे वञी करे वधीक देरि करण खां बहितर आहे त प्रोग्राम खे वेड़िजे। ऐं गुज़ारिश कंदुसि त मोहम्मद ख़ान सिंधियत जी संगत जे सरवाण अदा आज़म वठी खे पाण अचनि ऐं अॼोकी शख़्सियतुनि जे बारे में पंहिंजा वीचार कनि। पाणियारी सिर भरो झलते पत्नी जी असां सजण थी वियो आहे सभ खां पहिरीं हिते ते मौजूद सिंधियत जी संगत रघु खे जंहिं ताईं माना थो साईं यूसुफ सिद्दी साहब साईं जवाहर साहब रमानी साहब की गायदा आपनो अजी आपा देश जिलामानी मोर सागर खाकी जानी सिंधियत जी संगत जो मसली व्यक्त करी एहसास मिलल मुझे लाल का मोहब्बत बढ़िया हो गया मोहम्मद अली साहब नासिर साहब मोहम्मद अली मिर्जत अटल सरदी मुझे बयान दे ठडो अलाया भाई मुस्तफी दोस्त तेरी सिंधियत जी संगत शाख मातली के समूरन दोस्तन के समूरे सत्य के जब जो सिंध के जिन नामवर शख्सियतन सां नमो न्यान वारी तकरीब रचाई आहे पर बेटा अर्पण जे लाइ समूरी सिंध खे हिते कयो आहे। मुख़्तसिर मिसाल में जॾहिं नगर फैलाईंदासीं हैदराबाद वक़्त खे नगर हिकिड़ो आया लाल धड़ो ऐं सम्झा थो टलो मोहम्मद ख़ान वदीन राजो खानवाणी बहुत सारा शहर जेके आहिनि उहे अॼोके प्रोग्राम में शरीक आहिनि। यकीनन इन खिते के हवाले सां ही मुतहद किरदार जेके पंहिंजे अदबी सरगर्मियुनि खे जारी रखंदा था। अॼोकी तकरीब जेका सिंधियत जे नामवर शख्सियतनि साईं अब्दुल जब्बार कासिम निज़ामानी साहब अदी गायदा कुछ दोस्त हिते इहा रिवीजन कंदा पिया अचनि मातली जो नामवर शख्सियत हुई पर सम्झा थो मातली सां उन्हनि जो ज़ाती लाॻापो ज़रूरु रहियो आहे जेके एलर्जी ख़िदमतूं आहिनि उहे सिंध सां सलाहे लाहे उहे सिंध जा इंतिहाई ख़ूबसूरत नाला आहिनि साईं जब्बार कासिम निज़ामानी साहब जो जॾहिं नालो ईंदो निज़ामानी जी तारीख़ खां वठी मातली जी तारीख़ थोरे सिंध जी तारीख़ ऐं तरक़ी जे हवाले सां हिकिड़ो शानदार तारीख़ी किरदार रहियो आहे। मूंखे ख़ुशकिस्मती सां मेरे साईं सां स्टडी टूर जो मौक़ो मिलियो ऐं तमामु घणो साईं जवाहर साहब जी शख़्सियत संदसि किरदार संदसि मालूमात मां हिकिड़नि जो तमामु घणो ऐं ख़ूबसूरत तमामु असांजा गॾु गुज़रिया। अदी क़ाइदा हिकिड़ो दरगो अमदनी जे हवाले सां वरी रिसालो ऐं अख़बार पाण खे आहे नेट ते यूट्यूब चैनल जे हवाले सां इन सां गॾु सिंध जे मुख़्तलिफ़ समाजी मसइलनि जे हवाले सां अदी क़ाइदा हिकिड़ो हिकिड़ो मुख़्तलिफ़ किरदार रहियो आहे। ऐं अदी क़ाइदा हिकिड़ो जी ख़ासि ख़ूबी इहा आहे त सिंध जे नौजवान निकंदड़नि खे हुन हमेशह सिखायो आहे उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कई आहे। कुझु साल पहिरीं मूंखे ज़बादी जो फ़ोन आयो साईं 1983 जे किताब ते मुंहिंजो बयानु कयो हो अदी मूंखे फ़ोन करे चयो तव्हां मोकल वठण थी चाहियां असां इहो इतिहास तव्हांजो आमदनी में चालू था मुंहिंजो टीमूं जेको बि कुझु ॾिठो उहो मुंहिंजो ज़ाती त हाणे पब्लिक करण खां पोइ उन्हनि उहो आवाम जी मिल्कियत आहे उहा सिंध जी मिल्कियत आहे जंहिंजी ॿोली इल्म अदब जी मिल्कियत आहे। अदी जे नमूने सां मूंखे गाइड कयो आहे उन टाइम ते मूंखे तमामु वॾी ख़ुशी थी त हमतरी मिसालो उन्हनि सिंध में पंहिंजी मुख़्तलिफ़ सुञाणो सघे थो पर अदी क़ाइदा जो जेको रवैयो नौजवान ना नई नई ना उन्हनि खे हमखाइण जे हवाले सां उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करण जे हवाले सां यकीनन रजू करे सघिया। मोर सागर साहब असांजी सिंधी ॿोली जो इंतिहाई ख़ूबसूरत शाइर आहे ऐं संदसि जेका शोहरत आहे उहा हिकिड़े पब्लिशर तौरु वर्ती थी वञे ऐं मोर सागर खोड़ सालनि मसरूफ़ियतुनि जे बावजूदि पंहिंजे इल्मी अदबी सरगर्मियुनि खे नगो जारी सारी रखंदो हुजे पर सिंध में जिते बि इल्मी अदबी सरगर्मियूं थियनि कोशिशि कंदो आहे
पंहिंजे उन्हनि दोस्तनि साथियुनि सां गॾु पंहिंजी शिरकत खे यकीनी बनाईंदो रहंदो आहे ऐं पब्लिशिंग जे हवाले सां थोरी शाइरी जे हवाले सां मोर खागर जो नालो ॿियो सिंधी ॿोली इल्मु अदब जे मैदान में हिकिड़ो हौसला अफ़ज़ा क़दम आहे हिकिड़ो ठाहिण वारो कमकार आहे पोइ यकीननि ही टे शख़्सियतूं जेके सिंधी माण्हू उन्हनि खे भेटा अर्थनि वारी तकलीफ़ उन्हनि खे हिमथाइण उन्हनि खे उन्हनि हयाती में मदद ॾियण वारो हीउ जेको सिलसिलो आहे हीअ जेका रवायत आहे ऐं सम्झां थो असांजे समाज में हिकिड़ो मुहावरो जेको आहे रवायत हलंदो रहियो आहे सिंधी मुद्दा पर रखो वियो पर आउं सम्झां थो जंहिंजे मादी में सिंधी जी संगत खे मुतहरिक थिया कनि थोरी उहो असांजो मर्कज़ हुजे या शाखू हुजनि उन्हनि पंहिंजे मरहूम शाइरनि जी ॿोली जे ख़िदमत न बल्कि जेके हाल हयात पंहिंजे शोबे जे अंदरि सिंधी ॿोली इल्मु अदब जे मैदान में जेके पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾेई रहिया आहिनि उन्हनि खे उन्हनि जी हयाती में मदद थियण जो जेको सिलसिलो हाणे उरूज में पहुतो आहे खोल खां वठी वॾी विचोटी खां पोइ ऐं हीउ सिलसिलो जेकॾहिं जारी रहियो त आउं सम्झां थो त हिन क़िस्म जूं जेके उत्साहींदड़ शख़्सियतूं आहिनि हिन क़िस्म जा जेके उत्साह आहे किरदार आहे उहे असांजे नए नस्ल जे लाइ हिकिड़ी नई राह रोशन ज़रूरु कंदा ऐं सभिनी दोस्तनि जी महिरबानी सिंधियत जी संगत छा